अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी
यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिन इल्मिन ला यनफ़अ व मिन क़ल्बिन ला यख़शअ व मिन नफ़्सिन ला तशबअ व मिन ऐनिन ला तदमअ व मिन दुआइन ला युस्मअ व मिन अमलिन ला युरफ़अ व मिन दअवातिन ला युस्तजाबु लहा या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किबरियाई, वॾाई अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए जो कुल कायनात जो ख़ालिक ऐं मालिक, पालनहार ऐं परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम लातादाद सलातूं रहमतूं ख़ुसूसन इमाम कायनात ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ात अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरतुल अहज़ाब जी आयत मूं तिलावत कई आहे। जंहिं आयत में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर आख़िरी नबी ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ज़ात खे अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत जे लाइ, कायनात जे लाइ नमूनो बनाए करे पेश कयो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी सारी उसवाए हसन हिकु नमूनो आहे असांजे लाइ। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो बि हुकुम आहे तव्हांजी हर इबादत, तव्हांजो हर अमल, हर कमु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ हुजे, अल्लाह जे रसूल जे इताअत ऐं इत्तिबा सां हुजे। हीउ हिकु वॾो मौज़ू आहे सीरत जे हवाले सां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारी ज़िंदगी संदन सीरत बयान कजे। हिकु आलिम हुजे, वक़्त जो वॾे में वॾो मुहद्दिस हुजे, सारी ज़िंदगी त उनजी ख़त्म थी सघे थी, हुनजी हयाती खुटी वेंदी, लेकिन अल्लाह जे रसूल जी सीरत खुटण जी आहे ई कान। जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन सारी कायनात जे लाइ, इन उम्मत जे लाइ नमूनो बनाए करे मोकिलियो आहे। संदन सीरत खे, संदन अखलाक खे, संदन ख़ुल्क़ खे हिन प्रोग्राम जे अंदरि इंशाअल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मां, अल्लाह जे रसूल जी सीरत मां सिर्फ़ हिकु झलक बयान कई वेंदी।
ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो सिर्फ़ सफ़र 15 ॾींहंनि जो, उन 15 ॾींहंनि जे सफ़र में सिर्फ़ क़ियाम वारा ॾींहं, 2 ॾींहं पहिरियां सफ़र जा, 2 ॾींहं वापसी जे सफ़र जा, बाक़ी वञी बचनि था 10-11 ॾींहं जो अल्लाह जे रसूल जंहिं जॻह ते क़ियाम कयो हो, इलाइक़े नजद में, वादी नखल में, जेका मशहूर हदीस में सीरत जे हवाले सां जंहिं वाक़े खे, जंहिं ग़ज़वा खे ग़ज़वा ज़ातिर रिका चयो वियो आहे। ऐं मुख़्तसिरन ग़ज़वा ज़ातिर रिका खे इंशाअल्लाह बयान कयां थो। हालांकि ग़ज़वात अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो ज़िंदगी में, मक्की ज़िंदगी में अल्लाह जा रसूल नबूवत का बाद में 13 साल रहा मक्के पाक में, ऐं पाण उते दावत में मसरूफ़ हा, दावत ॾींदा रहिया, तकलीफ़ूं बि बर्दाश्त कंदा रहिया मुशरिकीन मक्का जूं। 10 साल मदनी ज़िंदगी, 13 साल मक्की ज़िंदगी, 10 साल मदनी ज़िंदगी। 10 सालनि मदनी ज़िंदगी जे सन 7 हिजरी जे हिननि 15 ॾींहंनि खे आउं ज़िक्र कयां थो, बयान कयां थो, लेकिन सिर्फ़ हिकिड़े ॾींहं जो वाक़ियात अहिड़ा बि आहिनि जो ई सारी राति खुटी वेंदी, लेकिन उहे वाक़ियात न खुटंदा। ग़ज़वा ज़ातिर रिका मशहूर सही बुखारी में इमाम बुखारी रहमहुल्लाह उनखे ग़ज़वा ज़ातिर रिका जे नाले सां पेश कयो आहे, ऐं उन में उहे हदीसूं ज़िक्र कयूं आहिनि सीरत जे हवाले सां। ग़ज़वा ज़ातिर रिका जा ॿिया बि मशहूर नाला आहिनि। ग़ज़वा सलातिल ख़ौफ़ बि हिनखे चयो वियो आहे, ग़ज़वा आजीब बि हिनखे चयो वियो आहे। हालांकि तव्हां ॾिसंदो त एॾी वॾी जंग न लॻी हुई, वॾी जंग न लॻी हुई, लेकिन इहा ग़ज़वा ज़ातिर रिका मशहूर छाजे लाइ आहे? इन में अल्लाह जे रसूल जा मोजिज़ा आहिनि, इन में सहाबा किराम जा वाक़ियात आहिनि। असां सभिनी जे लाइ वॾे में वॾो सबक़ आहे। हालांकि वॾी जंग न लॻी हुई, जीअं जंगूं अॻ में अल्लाह जा रसूल हिजरत करे आया। ग़ज़वा बदर मशहूर आहे, ग़ज़वा उहुद मशहूर आहे, ग़ज़वा थी, उन सां गॾु फदक फतह थियो, उन सां गॾु ॿिया बि इलाइक़ा फतह थिया, यहूदी नेस्तो नाबूद थिया, यहूदी मग़लूब थिया, यहूदियुनि खे शिकस्त मिली। मशहूर ख़ैबर जा यहूदी शिकस्त खाई चुका आहिनि अल्लाह जे रसूल जे हथां, ऐं सहाबा किराम मुसलमाननि जे हथां। अल्लाह करीम ग़ज़वा ख़ैबर सां गॾु ॿियनि बि फतह इलाइक़नि जी ख़ुशख़बरी हिक ई आयत में ॿुधाई हुई। वअदकुमुल्लाहु मग़ानिम कसीरतन ताख़ुज़ूनहा फ़अज्जल लकुम हाज़िही वकफ़ा अयदियन नासि अन्कुम वलितकून आयतन लिलमुमिनीन वयहदियकुम सिरातम मुस्तक़ीमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, आऊं वाइदो तो तव्हां सां कयां घणिन गनीमतुनि जो, हालांकि इशारो ग़ज़वा ख़ैबर जे तरफ़ आहे, पर उन में तमाम गनीमतूं ऐं यहूदियुनि जा ॿिया इलाइक़ा बि मिलिया। के त मुक़ाबले करण खां बाद में इलाइक़ा मिलिया, के त बग़ैर मुक़ाबले जे ख़ौफ़ ज़िदा थी यहूदियुनि उहे इलाइक़ा मुसलमाननि जे हवाले करे छॾिया ऐं ॻाल्हियुनि जे लाइ तयारु थी विया। उन खां बाद में ग़ज़वा ज़ातिर रिका थी आहे।
छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके इतला मिली चुको हुयो त हिन इलाइक़े नजद में वादी नखल में रहण वारा अहिड़ा त बदू आहिनि जिनजो को मज़हब नाहे, जिनजो को दीन नाहे, रस्तनि ते फुर लुट करण वारा, धाड़ा हणण वारा, मुसाफ़िरनि खे तंग करण वारा, मज़लूमनि ते ज़ुल्म करण वारा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा खे तयार कयो आहे इन्हनि जे ज़ुल्म खे रोकण जे लाइ, इन्हनि ताईं इस्लाम जी दावत पहुचाइण जे लाइ, अल्लाह जो पैगाम पहुचाइण जे लाइ सहाबा किराम खे तयार कयो वियो आहे। सीरत जे हवाले सां अल मग़ाज़ी लिल वाक़िदी में त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके ख़बर पहुती हुई हिकिड़े ताजर जे ज़रिए जेको इलाइक़े नजद मां अचण वारो मदीने में अची तिजारत करण वारो आहे, पंहिंजो सामान खपाइण वारो आहे, उन वक़्तु मदीने में पंहिंजी तिजारत खां फारिग थियण खां बाद में सोचण लॻो आहे त इन मदीने में रहण वारा मुस्लमान इन्हनि खे त को ख़ौफ़ ई ख़तरो न आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहीं जंग जी तैयारी में न आहिनि, हालांकि मूंखे ख़बर आहे त हले नजद पूरी तैयारी करे चुका आहिनि ऐं हू निकिरण वारा हूंदा मदीने ते हमले करण जे लाइ। उन ताजिर सहाबा किराम खे ॿुधायो त ॾियो ख़बर तव्हांखे का जंग जी तैयारी कान्हे। सहाबा किराम चवण लॻा छा जी जंग असांखे हाली त को ख़तरो न आहे, अल्लाह करीम त असांखे फतह करे उहे इलाइक़ा ॾिना, ख़ैबर फतह थी चुको आहे, उन सां गॾु ॿिया इलाइक़ा बि फतह थी चुका आहिनि। थी चवां तव्हांखे ख़बर कान्हे का मुंहिंजे इलाइक़े जा अहले नजद तैयारी करे पूरी मदीने ते अचण वारा अथव। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनखे जीअं न ख़बर पई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फौरन सहाबा के तैयार कयो। तक़रीबन 400 साढा 400 सहाबा तैयार थिया ऐं उन खां सवाइ ॿियो सीरत जे हवाले सां ॿी सीरत में आहे 800 सहाबा किराम तैयार थिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा के मुक़रर करे मदीने जे इंतज़ाम जे लाइ पाण सफ़र ते निकिता। हाणे इहा आहे ग़ज़वा ज़ातिर रिका जो सफ़र। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल उते पहुता उन वक़्तु अहले नजद खे जो ख़बर पई, जेके माण्हुनि खे रस्तनि ते फुरींदा हुआ, पाण खे ॾाढा मुड़ुस सम्झंदा हुआ, सभु भॼी विया घर ख़ाली करे। घरनि में सिर्फ़ु औरतूं ऐं ॿार हुआ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं बि सहाबी रवाना कया, हिकु लश्कर मोकिलियऊं, पाण फरमायूं वञो हिन पूरे इलाइक़े में फिरी अचो, ही किथे आहे, छो त हिन जो टिकाणो हिकिड़ी जॻह ते कोन हो, ही खाना बदोश हुआ, कॾहिं कंहिं पहाड़नि में, कॾहिं कंहिं वादी में, कॾहिं किथे हूंदा, पर इलाइक़ो उहो ई हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा मोकिलिया, सुबुह खां वठी सहाबा किराम रवाना थिया। शाम जो आया, या रसूल अल्लाह ही त किथे ॾिसण में अचनि ई कोन था, हिकु माण्हू कोन्हे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण उथिया, सहाबा जो ॿियो लश्कर तयारु कयूं, फरमायूं हलो आऊं भला थो। घर नज़र आया, जेॾी महिल घरनि ताईं पहुता सहाबा किराम तलाशी वरिती त घरनि में सिर्फ़ु औरतूं ऐं नंढड़ा ॿार हुआ। ही मर्द त आहे ई कोन, ही हिमत वारा जंग जूं ताक़त वारा केॾांहुं विया? सभु भॼी पहाड़ जी चोटी ते लिकी विया ऐं परे खां ॾिसण पिया त छा थींदो। अल्लाह जे रसूल फरमायो औरतुनि जी इज़त हुनजो तहफ़ुज़ बि करणो आहे। पाण फरमायूं पर हिननि खे क़ैदियानियूं बनायो, क़ैद में हुजनि ऐं हिननि जो इलाइक़ो क़ैद में रहे, तां जो असां हिननि ताईं पहुचूं। बहरहाल हीअ पहाड़नि तां लहनि न पिया ख़ौफ़ जी हालत में, पर उहो वक़्तु बि अची वियो जेॾी महिल आम्हूं साम्हूं बि आया, जो ठीकु आहे मुक़ाबिलो असां कंदासीं। जेॾी महिल सफ़ूं ॿधियूं वयूं त उहे अहले नजद जा का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहिनि। अल्लाह जे रसूल सहाबा किराम इंतज़ार में आहिनि त ही अॻराई कनि त असांजो मुजाहिद अॻियां साम्हूं अचे, पर न हू अॻराई करण वारा, न सहाबा किराम अॻराई करण वारा। तव्हांजो सॼो ॾींहुं गुज़री वियो, जंग न थी, ही ख़ौफ़ ज़िदा थी विया,
ही भॼी विया। उन खां बाद में पाण में चवण लॻा साम्हूं त मुक़ाबिलो करे न सघंदासीं, पर हाणे अहिड़ी का सोच सोचो जो अचानक इन्हनि ते हमिलो कयूं। ज़ुहर जो टाइम जो निमाज़ जो थियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा खे निमाज़ पढ़ाई। इते पाण में मशवरा करण लॻा, इन मौक़े खां वधीक ॿियो मौक़ो आहे ई कोन। ॾिसो ही मुस्लमान अहिड़े ख़तरे जी हालत में कीअं पंहिंजे रब जे अॻियां बीठा आहिनि, कीअं रुकू में सजदनि में। बसि हमले जे लाइ त बहितरीन ही टाइम आहे, पर टाइम त वियो, निमाज़ पढ़जी वई। पाण में छा था चवनि, जंहिं जंग खे सलातिल ख़ौफ़ बि चयो वियो आहे, ग़ज़वा सलातिल ख़ौफ़। छाजे लाइ? पाण में चवण लॻा, हदीस में अचे थो, चवण लॻा जे ज़ुहर जी निमाज़ ख़तम थी वई त परवाह न आहे, इजो त हिननि वटि उहो टाइम अचण वारो आहे जेको टाइम हिननि जे अहल अयाल खां हिनखे हिननि जे लख़्त जिगरनि खां बि वधीक उहो टाइम पसंदि हूंदो आहे निमाज़ जे लाइ। हिननि जी दुनिया वञे हली पर या निमाज़ ई ज़ाया न कंदा आहिनि। इजो त ही निमाज़ असर अदा कंदा। इन साॻी हालत में असां बि तयारु रहंदासीं। जेॾी महिल ही निमाज़ जी हालत में हूंदा तेॾी महिल असां फ़ौरन हमिलो कंदासीं। हाणे हिननि जी यार था आहे त अचानक असां हमिलो कंदासीं। निमाज़ जी हालत में त हिन अंदाज़ में पंहिंजे रब जे अॻियां मुस्लमान बीहनि था जो हुननि खे दुनिया जी परवाह कान हूंदी आहे, कंहिं दुश्मन जी परवाह कान हूंदी आहे। ही बि तयारी कयो वेठा आहिनि सलातिल असर जी इंतज़ार में। होॾां अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां वही नाज़िल थी आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जिब्राइल अलैहिस्सलाम आयो आहे, सारे मशवरे जी ख़बर अची ॿुधाई, ऐ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही बि इंतज़ार में आहिनि त अचानक हमिलो निमाज़ जी हालत में कंदा। वइज़ा कुंत फ़ीहिम फ़अक़मत लहुमुस सलात फलतकुन ताइफ़तुम मिनहुम मअक वलयख़ुज़ू अस्लिहतहुम फ़इज़ा सजदू फ़लयकूनू मिन वराइकुम वलतअति ताइफ़तुन उख़रा लम युसल्लू फ़लयुसल्लू मअक वलयख़ुज़ू हिज़रहुम व अस्लिहतहुम। अल्लाह रब्बुल आलमीन सलातिल ख़ौफ़ जो ज़िक्र इन्हनि आयतुनि में कयो आहे। जिब्राइल अलैहिस्सलाम अची वियो, ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि जी जेका रिथ आहे तव्हां ते हमले करण जे लाइ हिननि इरादो कयो आहे। हाणे इन जॻह ते तव्हां सलाते ख़ौफ़ अदा कजो, माना दुश्मन जो बि ख़्यालु रखिजो। ऐं प्यारा पैगंबर तूं हिकिड़ी जमायत खे निमाज़ पढ़ा ऐं हिकिड़ी जमायत दुश्मन जे मुक़ाबले में हुजे। हिकिड़ा जमायती सहाबा तोसां निमाज़ में हुजनि पर असलिया ऐं तलवारूं उन्हनि सां शामिलु हुजनि, पोइ हिकिड़ी रकायत हू पढ़नि ऐं हिकिड़ी पंहिंजी पढ़ी जल्दी वञनि, ॿिया अचनि अची ॿी रकायत में शामिलु थियनि, उन्हनि खे वरी तूं ॿी रकात पढ़ा त उहे बि वरी पंहिंजी हिकिड़ी रकात पूरी कनि। पहिरियनि जूं बि ॿ रकातूं थी वयूं। हदीस में अचे थो 2-3 तरीक़ा आहिनि सलाते ख़ौफ़, दुश्मन जे ख़ौफ़ में निमाज़ पढ़ण जा 2-3 तरीक़ा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन तरीक़े सां बि पढ़ाई जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु रकात पढ़ाई सहाबा किराम खे असलिया उन्हनि सां गॾु हुयो ऐं हथियार उन्हनि सां गॾु हुआ। अल्लाह जे रसूल हिकिड़ी रकात पढ़ाए एतिरो इंतज़ारु कयो जो सहाबा वरी पाण ई उथी ॿी रकात पढ़ी पोइ सलाम फेरे हलिया विया। अल्लाह जा रसूल वरी ॿी रकात लाइ उथिया, ॿी रकात एतिरी डिघी कयऊं तव्हांजो ॿिया जेके साथी हुआ हाणे उहे अची विया, उहे शरीक थी विया, उन्हनि बि उहा ॿी रकात पढ़ी। अल्लाह जा रसूल तशहद में एतिरो वेठा जो वरी उहे ॿिया पंहिंजी ॿी रकात बि पूरी करे वरितऊं। पोइ अल्लाह जे रसूल सां गॾु सलाम फेरियऊं। हुननि पहिरियनि जी बि निमाज़ थी वई, पोयनि जी बि निमाज़ थी वई। सोचणु इहो असांखे घुरिजे त निमाज़ केतिरे क़दुरु अहम आहे जो जंग जी हालत में दुश्मन मुक़ाबले जे लाइ सोचे पियो त निमाज़ जी हालत में असां हमिलो कयूं।
जेकॾहिं अल्लाह साईं चाहे आ चवे आ ऐं प्यारा पैगंबर या निमाज़ न पढ़जा छो त दुश्मन ईंदो हमले जे लाइ, पर अल्लाह साईं फरमाए थो ऐं सना मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम अल्लाह जो कुर्ब मिलंदो ई निमाज़ में आहे, अल्लाह जी मुहबत मिलंदी निमाज़ में आहे, अल्लाह जी मदद मिलंदी निमाज़ में आहे। निमाज़ त छॾणी कान्हे का, मुक़ाबिलो बि करिणो आहे। निमाज़ इन वक़्तु बि न आहे छॾणी, इन हालत में बि अल्लाह जे रसूल निमाज़ पढ़ाई आहे। हिकु ॻाल्हि त निमाज़ जी फ़र्ज़ियत, निमाज़ जी अहमियत, त इन हालत जंग जी हालत में निमाज़ माफ़ कान्हे का। ॿियो नंबर त वरी जमायत जी केॾी फज़ीलत आहे जो इन वक़्तु बि इन हालत में बि जेकॾहिं अल्लाह से हुकुम करे हा त वञे अकेलो अकेलो जिथे जेको बीठो आहे उहो पढ़ी छॾे न। ऐं प्यारा पैगंबर हिकिड़ी रकात बि हिकिड़नि खे पढ़ा, ॿी रकात ॿियनि खे पढ़ा, माना उहे बि जमायत में शरीक थी वञनि, एतिरी अहमियत आहे। ग़ज़वा ज़ातिर रिक़ा, इन में वॾा वाक़ियात आहिनि जंहिंखे सलातिल ख़ौफ़ बि चयो वियो ऐं ॿियो इनखे चयो वियो आहे सलात ग़ज़वा अजीब, अजीब वाक़ियात अल्लाह जे रसूल जा मोजिज़ा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इन में वॾा वाक़ियात आहिनि। ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में सही बुख़ारी में हदीस आहे, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन ॾींहुं नजद इलाइक़े में वादी नखल में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मौजूदनि ॿिनि पहरनि जे टाइम ते, गर्मी जे टाइम ते सहाबा किराम चाहियो त अल्लाह जे रसूल जी मर्ज़ी आहे त आऊं आराम कयां, जंहिंखे कैलूला चयो वेंदो आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि पहरनि जे टाइम ते पाण आराम कंदा हुआ ऐं हीअ उहे टाइम अथव जो क़ुरान करीम में बि हुकुम आहे औरतुनि जे पर्दे जो, ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो एहतियात कयो इहे ॿ टाइम, हिकु राति जो टाइम ईशा खां बाद में फजर ताईं, ॿियो आहे ज़ोहर खां असर ताईं, इहे ख़ासि आराम जा टाइम हूंदा आहिनि। कंहिंजे घरनि में वञनि इन खां गुरेज़ कयो, बग़ैर कंहिं वजह जे न वञो, छो त इहे उहे टाइम आहिनि, इन टाइम ते आराम जो टाइम हूंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सुन्नत ते अमल करण वारा सहाबा हाणे इन टाइम ते ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में दुश्मन जे इलाइक़े में आराम जे लाइ सोचे रहिया आहिनि त असां आराम था कयूं। सहाबा किराम तलाश में निकिता, वण को घाटो हुजे अल्लाह जे रसूल जे लाइ सायो हुजे, छांव हुजे, बाक़ी असांजो गुज़ारो थी वेंदो। सही बुख़ारी में हदीस आहे, सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे आराम जे लाइ असां तलाश में निकितासीं त को घाटो वण हुजे जंहिंजी छांव सुठी हुजे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आराम जे लाइ इंतज़ाम कयूं, अल्लाह जे रसूल जे आराम जो इंतज़ाम थी वियो, असांखे घाटी छांव मिली वई, हिकिड़ो वण हुयो। सीरत जे हवाले सां बबुर जो वण बि लिखियो वियो आहे, घाटो वण आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आराम जे लाइ उते वेहनि था, सहाबा किराम फरमाइनि था असां टिड़ी पकड़ी वियासीं, जंहिंखे जिथे सायो ते मिलियो, जिथे ते वण मिलियो उहो उते आराम जे लाइ परे परे पकड़ी वियासीं। दुश्मननि बि सोचियो त हीउ बहितरीन मौक़ो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते हमले करण जे लाइ, हीउ तमामु बहितरीन मौक़ो आहे, असां इन जॻह ते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते हमिलो कंदासीं। गौरस बिन हारिस दुश्मननि जे तरफ़ां तयारु थियो आहे, चई ॾिसजो त जो तव्हां वटि ख़ुशख़बरी थो खणी अचां, ही मुहम्मद ते पहिरे ॾियण वारा मुहम्मद रसूलुल्लाह जा सिपाही टिड़ी पकड़ी विया आहिनि, को कहिड़े वण जे हेठां, को किथे साए में, के उहो दीवार जे साए में आहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेलो सुतो पियो आहे वण जे हेठां, इजो त तलवार खणी आहे उन ते हमिलो थो कयां, नऊज़ु बिल्लाह, इहा सोच रखी वियो आहे ऐं उन जी गर्दन कटे थो तव्हांजे अॻियां आणियां।
गौरस बिन हारिस जी ने खुशखबरी पंहिंजनि दोस्तनि ॿुधी आहे, इंतज़ार में कबीले वारा आहिनि त इजो त असां वटि खुशखबरी खणी ईंदो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमलो कंदो। गौरस बिन हारिस आयो आहे, लिकंदे चुभंदे अल्लाह जे रसूल वटि पहुची वियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन निंड जी हालत में आहिनि, आराम में आहिनि, ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तलवार, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तलवार वण में टंगियल आहे। संदन तलवार वण में टंगी पई आहे, पाण सुता पिया आहिनि, परे ॾियण वारो साहबी को बि मौजूदु न आहे। दुश्मन उहा तलवार लाथी आहे, तलवार खणी मथां बीठो आहे। या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत वल्लाहु यासिमुका मिनन नास। अल्लाह रब्बुल आलमीन त अॻ में ई प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजी जान जी ज़िम्मेदारी अल्लाह खणी चुको आहे। ऐं मुंहिंजा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं रसूल अल्लाह जो पैगाम पहुचाइण तुंहिंजो कमु आहे, बाक़ी तुंहिंजी ज़िंदगी जी हिफ़ाज़त अल्लाह जी ज़िम्मेदारी आहे। होॾां दुश्मन पहुची चुको आहे, हथ में तलवार आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तलवार उलारे करे, पर इते जॻाए थो या मुहम्मद मन यमनउका मिन्नी, ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु तोखे मूंखां केरु बचाईंदो। एतिरी उनखे जुरत ई नथी त निंड जी हालत में तलवार सां हमलो करे ऐं अल्लाह जे रसूल खे शहीद करे वठे हा, पर न, अल्लाह से हिफ़ाज़त कया, जाॻाए वरितई। या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन यमनउका मिन्नी, तोखे मूंखां केरु बचाईंदो अॼु। अल्लाह जे रसूल जवाब छा ॾिनो, इहो असां सम्झूं, इहो अक़ीदो आहे। अल्लाह जे रसूल बग़ैर ख़तरे जे न चयूं थो फलाणे जो वास्तो थी मूंखे बचा, छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻ में ॿिया नबी कोन हुया छा? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, इब्राहिम जो आल, हज़रत इब्राहिम जे ख़ानदान मां ॿिया बि पैगंबर हुआ, हज़रत मूसा, हज़रत ईसा, ॿिया बि केतिरा हुआ, हज़रत आदम, हज़रत नूह। अल्लाह जा रसूल कंहिंजो वास्तो त ॾे हा, ऐं उहो बि लाज़मी कंहिं न कंहिं नबी खे मञण वारो आहे। अल्लाह जा रसूल हुनखे चवनि हा फलाणे जो वास्तो अथई, मूंखे छॾ, मूंखे न मार। जो अॼु असां ईअं ई पंहिंजो दिफ़ा कंदा आहियूं न, बादशाह पीर जे मुहाबे, मौला अली जे मुहाबे, यार मुंहिंजी जान बचा, ऐं मूंखे मदद जे लाइ कंहिंखे सॾींदासीं, या शेख अब्दुल कादिर जीलानी, या दस्तगीर, या फलाणा फलाणा। लेकिन अल्लाह जे रसूल जो जवाबु ॿुधो, दुश्मन जी तलवार मथां आहे, चवे थो या मुहम्मद मन यमनउका मिन्नी, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे केरु बचाईंदो मूंखां। सही बुखारी में अल्फाज आहिनि, सही मुस्लिम जा अल्फाज, कुतुब अहादीस में अक्सर ही हदीस आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गौरस बिन हारिस के जवाब ॾिनो आहे, जेॾी महिल उन पुछो मन यमनउका मिन्नी, ऐं मुहम्मद तोखे मूंखां केरु बचाईंदो। अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह अल्लाह अल्लाह। अल्लाह जी सिफ़त ॿुधण सां हदीस में आहे, उन दुश्मन जा हथ ॾकी विया, जिस्म ॾकी वियो, तलवार किरी पई ज़मीन ते, पाण ई ज़मीन ते किरी पियो वेही रहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी तलवार पाण खई आहे, पाण खणी बीठा, दुश्मन ॾकी रहियो आहे, हाणे उहो तलवार जे हेठां आहे। पाण फरमायूं मन यमनउका मिन्निल यौम, ॾे ख़बर तोखे अॼु मूंखां केरु बचाईंदो। मूंखे त मुंहिंजे अल्लाह बचायो। हज़रत अली रज़ी अल्लाह न उहो हुआ मौजूदु ग़ज़वा ज़ात रिका में। अल्लाह जा रसूल चवनि हा मौला अली वेठो आहे मूंखे बचाइण वारो। सोचो सम्झो, पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कयो। अल्लाह जे रसूल जा सभु सहाबा, सैयदना अली बि हो,
पर कंहिंजे लाइ फरमायूं? दुश्मन पुछे तो केर बचाईंदो तोखे? अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह। अल्लाह जा अल्फाज ॿुधण सां ॾकी वियो आहे, जिस्म कब कभी तारी थी वई, तलवार हथ मां किरी पई, पाण तलवार खयूं। फरमायूं गौरस बिन हारिस के मैं यमनउका मिनिल यौम, तोखे अॼु केर बचाईंदो हिन मुंहिंजी तलवार खां? जवाब छा थो ॾे? चवे तो ऐ मोहम्मद तू शफीक आई, ऐ मोहम्मद तू रहमतिल आई, ऐ मोहम्मद तू दरगुदर करण वारो आई, ऐ मोहम्मद तू मेहरबान आई। जे अॼु आऊं तुंहिंजे हथ में आहियां, जे बचाईंदे त तुंहिंजी मर्ज़ी आहे, जे मूंखे छॾे ॾींदे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जे मारींदे त तुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐ मोहम्मद मूं ते रहम कर। छो त अल्लाह में हुनजो अक़ीदो हो ई कोन, हज़ारे त हुननि जा माबूद हुआ। हाणे कंहिंखे सॾे? अल्लाह जे रसूल खे सॾणु लॻो, मिनतूं करणु लॻो, मुआफ़ी घुरणु लॻो, मूंखे माफ़ कर, मूंखां ग़लती थी वई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो अतशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह, छा तू या गवाही ॾीं तो अल्लाह खां सिवा कोई माबूद न आहे, अल्लाह अकेलो आहे, ऐं अल्लाह जो रसूल आहियां। जवाब में चवणु लॻो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं इहो इक़रार त नथो करे सघां, इहो त ईमान नथो आणे सघां, पर ऐं वाइदो थो कयां सारी ज़िंदगी तुंहिंजी बेअदबी न कंदुसि, तुंहिंजे मुक़ाबले जे लाइ न ईंदुसि, ऐं तो ते हमिलो न कंदुसि। ऐं मोहम्मद पर जेके तोसां विढ़ंदा, तो ते हमिलो कंदा, उन्हनि जो साथ बि न ॾींदुसि, भले पंहिंजा छो न हुजनि। ऐं इहो वाइदो कयां थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम खे घुराए वरितो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा अची विया, ख़बर पइजी वई, सभु गॾु थी विया जेके परे परे आराम जे लाइ वियल हुआ। अल्लाह जे रसूल फरमायो ॾिसो ही ज़मीन ते वेठो आहे, हिन मूंखां सवाल कयो या मोहम्मद मन यमनउका मिन्नी, ऐं मोहम्मद तोखे केरु बचाईंदो? मूं चयो अल्लाह। अल्लाह ॿुधण साण ई ॾकी वियो आहे, तलवार मुंहिंजी हुई हथ मां किरी पई, मूं तलवार खणी ही अल्फाज चया, पर आऊं दरगुज़र थो कयां, आऊं हिनखे माफ़ थो कयां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ाती उन खां बदिलो न वरितऊं, उनखे छॾे ॾिनऊं। ऐं होॾां हू इंतज़ार में हा कबीले वारा त इजो असां वटि ख़ुशख़बरी थो खणी अचे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अकेलो ॾिसी ऐं विढ़ी ईंदो, मारे ईंदो, शहीद करे ईंदो। इन इरादे सां वेठा ॾिठूं त गौरस बिन हारिस पहुची वियो आहे, दौड़ी आया, ॾे ख़बर। चई छा जी ख़बर था पुछूं? चई त तूं त वे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद वटि, उन वटि पहुची बि वे, उनजी तलवार बि तुंहिंजे हथ में ई छा थी वियो? चई इहा ॻाल्हि त मूंखां न पुछो, पर आऊं उन शख़्स जी सिर्फ़ ज़ियारत करे आयो आहियां जेको हिन सारी काइनात खां उत्तम ऐं आला आहे। पूरी दुनिया में उनजो अहिड़ो मक़ाम आहे जो उनजे मक़ाम, उनजी इज़त ऐं अज़मत सां, उनजे ख़ुल्क़ ऐं अख़लाक़ सां कोई मुक़ाबिलो नथो करे सघे। बसि आउं उनखे ॾिसी त आयो आहियां, उनजो सुहिणो अख़लाक़ ॾिसी आयुसि, उनजी सीरत ॾिसी आयो आहियां, बाक़ी मूंखां ॿियो कुझु न पुछियो त मुंहिंजी हालत छा हुई, ऐं मारे नथो सघां। इन्नल्लाह युदाफिउ अनिल्लज़ीना आमनू इन्नल्लाह ला युहिब्बु कुल्ल ख़व्वानिन कफूरा। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, अल्लाह साईं उन्हनि जो दिफ़ा कंदो आहे, अल्लाह साईं उन्हनि खे बचाईंदो आहे जेके पक्का हूंदा ईमान में, मज़बूत हूंदा तौहीद में, मज़बूत हूंदा ईमान में। बेशक अल्लाह जी मुहबत न कंहिं ख़ाइन सां थींदी आहे, न काफ़िर सां थींदी, न नाशुक्र सां अल्लाह जी मुहबत हूंदी आहे। अल्लाह जी मुहबत ईमानदार सां हूंदी आहे। ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में इहो वाक़ियो पेश आयो आहे। इन मां असांखे मालूम छा मिलियो, मालूमात मिली आहे त अक़ीदो असांजो छा हुजे, तवक्कल कंहिंजी कहिड़ी ज़ात ते हुजे, भरवसो अल्लाह जी ज़ात ते, यकीन अल्लाह जी ज़ात में, तवक्कल अल्लाह जी ज़ात ते। इहो आहे हूंदो जंहिं मोमिन जो न अल्लाह सी उनखे बचाईंदो हर शर खां, हर मुसीबत खां। इहो ग़ज़वा ज़ातिर रिक़ा। उन खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन
इन ही सफ़र में है ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में। ये हदीस सुनन अबी दाऊद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन सफ़र में ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में रस्ते ते एक औरत मिली आ। इन वाक़े के ज़िक्र करण खां अॻु में इहो बि अर्ज़ु कयां त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा खे पोइ उन खां बाद में ग़ज़वा ज़ातिर रिक़ा जो इहो वाक़ियो थियो न, दुश्मन आयो तलवार खणी, पाण फरमायूं हाणे आईंद ईअं कजो, अहिड़े मौक़े ते अहिड़े टाइम ते दुश्मन जे ख़तरे में परे परे हिक ॿिए खां न वञो। हीअ त अल्लाह से मूंखे बचायो, पर कॾहिं ईअं बि थी सघे थो तव्हां एतिरो परे था हिक ॿिए खां थी वञो जो शैतान मौक़ियो वठंदो। इन करे तव्हां जुदा न थियो, क़रीब क़रीब हुजो, यानी जमायत खां परे न वञो। हदीस में अचे थो सहाबा किराम अल्लाह जे रसूल जे इन फरमान ते अहिड़ो अमल करे ॾेखारियो, अल्लाह जे रसूल जी इताअत इत्तिबा में। उन खां पोइ जॾहिं बि पाण कॾहिं अहिड़े टाइम ते वेंदा हुआ न, सहाबा किराम हिक ॿिए खां जुदा कोन थींदा हुआ ऐं एतिरो त क़रीब हूंदा हुआ। हालांकि मैदान कुशादा, वॾी घाटी छांव, पोइ बि एतिरो वेझो वेहंदा हुआ। हदीस में आहे जेकॾहिं न का मथां चादर ढकी वञे त चादर खां को जुदा न थींदो, छो त अल्लाह जे रसूल फरमायो त हीउ वाक़ियो मूंसां पेश आयो आहे, सुभाणे ॿिए सां मुस्लमान सां बि थी सघे पियो। इन करे हिक ॿिए जी मदद जे लाइ, हिक ॿिए जे पहरे जे लिहाज़ सां, हिक ॿिए जे दिफ़ा जे लाइ तव्हां एतिरा जुदा न थी वञो। इहो अल्लाह जे रसूल जे सहाबा में इताअत ऐं इत्तिबा जो शौक़ु हुयो। ही त मर्द हा, पर जेकॾहिं सीरत औरतुनि जी असां पढ़ूं न, सहाबियात अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं सहाबा किराम जूं औरतूं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़वाज मुतहरात, अल्लाह जे रसूल जूं घर वारियूं, उन्हनि दीन इस्लाम ते अमल करे ॾेखारियो अल्लाह जे रसूल जी इताअत इत्तिबा में। हदीस में आहे, इमाम अबू दाऊद इन खे ज़िक्र कयो आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त का बि औरत रस्ते जे विच में न हले, छो त पाण मस्जिद नबवी खां ॿाहिरि जो निकिता त माण्हू बि निमाज़ पढ़ी, मर्द बि निकिता, औरतूं रस्तनि में वञनि पियूं, पर औरतूं रस्ते जे विच मां पियूं वञनि, मर्द जेके आहिनि सो साइडुनि खां पिया वञनि। मर्दनि खे कुझु ख़्यालात, हाणे औरतूं आहिनि, ज़ाइफ़ा औरत आहे, हाणे कीअं असां वञूं, पर मिली पिया वञनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन वक़्तु फरमायो, आहे औरतुनि जी जमायत, अॼु खां बाद में तव्हां औरतुनि खे आऊं हुकुम थो कयां, हीअ अल्लाह जो बि हुकुम आहे, अल्लाह जे रसूल जो फरमान आहे त का बि औरत अगरि मजबूरन रस्ते में सफ़र करे रही आहे, रस्ते में हली रही आहे, त पंहिंजे हया ऐं शर्म में भले हले, पर रस्ते जे साइड खां हले, पासा वठे ऐं विच रस्ते में न हले। सहाबा किराम फरमाइनि था उन खां बाद में औरतुनि खे जेॾी महिल इहा ख़बर पई न अल्लाह जे रसूल जे फरमान जी, वॾा रस्ता कुशादा हूंदा, भले मर्द बि न हुजनि, असां ॾिसंदासूं त उन्हनि सहाबा किराम जूं उहे मुस्लमान जेके औरतूं हूंदियूं रस्तनि जा पासा वठी ईअं त वेंदियूं हुयूं, हालांकि रस्ता ख़ाली बि हूंदा हुआ, पर उन्हनि जूं चादरूं रस्तनि दीवारुनि ऐं वणनि में अटकी पवंदियूं हुयूं। माना एतिरो अल्लाह जे रसूल जो फरमान उन ते अमल जो रस्ता कुशादा, पर सोचींदियूं त अल्लाह जे रसूल फरमायो आहे त औरतूं जेके ज़ाइफ़ा आहिनि उहे साइडुनि खां, पासे खां हलनि, तव्हांजो विच रस्ते में हरू भरू बि कंहिंजी नज़र न पवे, एतिरो अमल करण वारियूं औरतूं बि हुयूं। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, इन तफर्रुक़कुम फी हाज़िहि शहाब फी हाज़िहि शहाब वल औदियत इन्नमा ज़ालिकुम मिनश शैतान। अल्लाह जे रसूल उन खां बाद में सहाबा खे फरमायो, हिक ॿिए खां एतिरो जुदा न थी वञो, परे न थी वञो, क़रीब क़रीब रहो, शैतान तव्हांखे नुक़सान ॾेई सघे थो। इहो अमल शैतान जो हूंदो आहे त हिक ॿिए खां परे परे थी वञो, आइंद ईअं न कजो। ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सफ़र जारी आहे, रस्ते में का औरत आहे,
पंहिंजो सगीर नंढड़ो ॿार हथनि में खणी बीठी आहे ऐं उहो ॿार बीमार आहे, उनखे मिर्गी जो दौरो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसी चवे थी या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही मुंहिंजो मासूम ॿार आहे, हिनखे बार बार दौरा था पवनि, हिनखे कहिड़ी तकलीफ़ आहे, हिन जे लाइ दुआ घुरो। सॼो घर परेशान आहे ऐं माउ बि परेशान आहियां, असां सभिनी जो आराम फिटो पियो आहे। अल्लाह जा रसूल हिन मुंहिंजे मासूम ॿार खे दुआ कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहो ॿार उन औरत जे हथनि मां वरितो, उहो ॿार उन औरत जे हथनि मां वठी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुझु दम कयो, का दुआ पढ़ी ऐं उन जे वात में थुत कारियो। नंढड़े ॿार जो वात खोले अल्लाह जे रसूल दुआ पढ़ी, ही अल्फाज़ फरमायूं, बिस्मिल्लाह इख्साउ यादु अल्लाह, बिस्मिल्लाह अना अब्दुल्लाह इख्साउ अदुल्लाह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शुरू कयां तो अल्लाह जे नाले सां, ऐं अल्लाह जो बानू आहियां, परे थी वञ, दफ़ा थी वञ अल्लाह जा दुश्मन। ईअं चई अल्लाह जे रसूल जे वात में थुतकारियो। इन मां सम्झो था त जिस्म में छा हो, बीमारी खे त ईअं कोन चवनि। हा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहे अल्फाज़ चया। ऐं ॿी बि हिकु सही सनद सां हदीस आहे, जंहिंजा तमामु रावी सका आहिनि, जंहिंमें अल्लाह जे रसूल हिकिड़े सहाबी खे मोकिलियऊं ज़कात वसूल करण जे लाइ। उहो जो उते हुन इलाइक़े में पहुतो न, हुनजो दिमाग़ कमु न पियो करे। निमाज़ पढ़े त बि चवे ख़बर न आहे केतिरी निमाज़ पढ़े, वुज़ू बि थियो या न थियो, बार बार विश्वास अचनि पिया, वहम जो शिकार थी वियो, ख़बर न आहे, बेहोशी जा दौरा पिया थियनि। वापसि मोटी आयो, पाण फरमायो मूं त तोखे मोकिलियो हो हिन कम जे लाइ। अची या रसूल अल्लाह, उन इलाइक़े में पहुतुसि, ख़बर न आहे छा थी वियो आहे, मूंखे निमाज़ पियो पढ़ां, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ उनखे बि ईअं छाती ते धक हणी फरमायो, उख़रिज या अदू अल्लाह अन रसूलुल्लाह, निकिर अल्लाह जा दुश्मन, ऐं अल्लाह जो रसूल आहियां। साहबी फरमाए थो, का शइ मुंहिंजे जिस्म मां निकिती, उन खां पोइ आउं ठीकु थी वियसि, वापसि पंहिंजे कम सां हली वियसि। त हिन हदीस में ग़ज़वा ज़ात रिक़ा में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन नंढड़े ॿार जे वात में थुतकारे पाण फरमायूं, बिस्मिल्लाह अना अब्दुल्लाह इख्साउ अदुल्लाह, अल्लाह जे नाले सां शुरू करनि, ऐं अल्लाह जो बानू आहियां। मतिलबु छा आहे, ऐं अल्लाह जो रसूल त आहियां, पर अल्लाह जो बानू आहियां। सारो अख्तियार अल्लाह जे हथ में आहे, सारी मखलूकात अल्लाह जे हथ में आहे। बीमारी ॾियण वारो बि अल्लाह, शिफ़ा ॾियण वारो बि अल्लाह, ऐं मुहम्मद अल्लाह जो बानू आहियां। मतां को सम्झे त मुहम्मद हिनखे शिफ़ा ॾिनी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, ऐं शुरू अल्लाह जे नाले सां थो कयां, ऐं अल्लाह जो बानू आहियां, पर दुश्मन निकिरी वञ, परे थी वञ, दफ़ा थी वञ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहो ॿार उन औरत खे वापसि ॾिनो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहो ॿार वापसि करे फरमायूं, शानो के बेबने के लैसा अलैहि बासुन फलन यऊद इलैहि शैउम मिम्मा कान युसीबुहु। अल्लाह जे रसूल फरमायो, वठ पंहिंजो ॿार वापसि, इंशाअल्लाह वरी तकलीफ़ तुंहिंजे ॿार खे न ईंदी। अॼु खां पोइ तुंहिंजे हिन ॿार खे का तकलीफ़ न ईंदी, पंहिंजो ॿार वापसि वठ। पर
इल्क़ैना फिर रजाति फी हाज़ल मकान, असां हींअर वञूं पिया, जेॾी महिल असां वापसि ईंदासीं त असांखे वरी बि ॿुधाइजां त तुंहिंजे ॿार खे को दौरो त कोन थियो आहे, वरी को अहिड़ो दौरो या का तकलीफ़ त कान थी अथसि। नबी अलैहिस्सलाम हलिया विया, जेॾी महिल वापसि आया सहाबी फरमाइनि था उहा ई औरत उते बीठी आहे, उहा ई औरत उते बीठी आहे, पर ॿकरियूं बि पाण सां गॾु अथसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे ॾिठो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखां पुछो, पाण फरमायो मा फ़अल सबीयुका, ॾे ख़बर तुंहिंजे ॿार जे बारे में छा थियो। चई या रसूल अल्लाह, कसम आहे उन ज़ात जो जंहिं तव्हांखे हक़ ऐं सच सां मोकिलियो आहे, त जीअं तव्हां पढ़ी वियो, जीअं तव्हां दुआ कई हिन मुंहिंजे नंढड़े ॿार खे, उनखां पोइ बिल्कुलु ख़ुशि आहे, का बि तकलीफ़ कान थी अथसि। या रसूल अल्लाह, ऐं हदियो तव्हांजे लाइ खणी आई आहियां, 3 ॿकरियूं अल्लाह जे रसूल खे ॾिनई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इंदिल फखुज़ मिनहा वाहिदतन वरुद्दल बक़िया, पाण फरमायो हिनखां हिकिड़ी ॿकरी वठो, बाक़ी हिनखे ॿियूं वापसि करे ॾियो। पाण फरमायो ख़ुशी सां खणी हदियो आई आहे न, त हिनखे बि रंजाया कोन थो। साहबा खे फरमायूं हिकिड़ी ॿकरी रखो, बिहारियो पाण वटि, बाक़ी ॿियूं ॾियोसि त वापसि काहे वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पसंदि कयो। त इहो सीरत अल्लाह जे रसूल जी, इहो ग़ज़वा ज़ातिर रिका जो वाक़ियो आहे। त ॾिसो, शिफ़ा जे बारे में बि को माण्हू ईअं न सम्झे त जंहिंखां अर्रुक़ियातु शरइया दम वग़ैरह जेको क़ुरान करीम थो पढ़े या दुआऊं थो पढ़े, उहो माण्हू ईअं न सोचे त हिन में इहा ताक़त ऐं शिफ़ा पियो ॾिए, ऐं डॉक्टर खां दवा थो वठे, हकीम खां दवा थो वठे, इहो न सोचे त हिन में इहा क़ुवत जी ताक़त आहे ऐं हिन ई असांखे शिफ़ा ॾिनी आहे। न, इहो यकीनन अल्लाह करीम सबबु त बनायो आहे, पर यकीन तवक्कल शिफ़ा ॾियण वारो अल्लाह जी ज़ात आहे। कॾहिं बि तव्हां इहो न चइजो मजबूरन मूंखे चवणो थो पए। अक्सर वीचारा अहिड़ा ईंदा आहिनि, या त वरी जाहिलियत में हूंदा आहिनि, या उन्हनि खे को इल्मु न हूंदो आहे, चवंदा आहिनि साईं तो में असांजो पूरो यकीन आहे। इहो ग़लति अल्फाज़ आहे, इहे ग़लति लफ़्ज़ आहिनि। सोचो, यकीन अल्लाह जी ज़ात में करिणो आहे। ठीकु आहे कि दुआ घुराइण अलॻि शइ आहे। अल्लाह जे रसूल फरमायो आहे तव्हां दुआ हिक ॿिए खां घुराए सघो था, दुआ पढ़ी सघो था। कंहिंखां दम अल्लाह जे रसूल ख़ुदि दम कयो आहे मरीज़नि ते, सहाबा किराम दम कयो आहे, उनखां बाद में जिब्राइल अलैहिस्सलाम बि दम कयो आहे अल्लाह जे रसूल ते। को जिब्राइल शिफ़ा कान ॾिनी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जादू कढण जे लाइ जिब्राइल आयो हो आख़िरी 2 सूरतूं खणी, सूरत फलक सूरत नास, पर सारो मक़सदु छा हो? अल्लाह करीम मोकिलियो आहे, अल्लाह शिफ़ा ॾियण वारो आहे, अल्लाह जादू खे ख़तमु करण वारो आहे, अल्लाह से जिन्नात के शयातीन के ख़त्म करण वारो आहे। कंहिं इंसान, कंहिं भोपे, कंहिं फ़क़ीर खे ताक़त कान्हे, कंहिं मुल्ले, कंहिं मौलवी खे ताक़त कान्हे। इहो त सिर्फ़ु हिकिड़ो सबबु आहे, लेकिन मदद करण वारी अल्लाह जी ज़ात आहे, शिफ़ा ॾियण वारी अल्लाह जी ज़ात आहे। इंसान जो इहो अक़ीदो हुजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हिन वाक़े मां असांखे मालूम थियो शिफ़ा ॾियण अल्लाह जे हथ में आहे, ऐं ॿियो इहो मालूम थियो यकीनन शैतान जिन्नात जेका आहे न, कंहिं बि क़िस्म सां उहो इंसान जो दुश्मन आहे, आदम जे औलाद जो दुश्मन आहे। कंहिं बि तरीक़े सां कोशिशि करे उनखे ईज़ाए थो, ऐं जिन्नात जो जिस्म में दाख़िल थियणु साबित आहे, क़ुरान मां बि साबित आहे, हदीस मां बि साबित आहे। को बि दुनिया में आलिम अहिड़ो नाहे, असांजो अहले हदीस आलिम या अहले सुन्नत जो आलिम, यानी को बि अहिड़ो नाहे जो इन जो इनकार करे। हा, इख़्तिलाफ़ थी सघे पियो, इनकार थी सघे थो ग़लति इलाज सां, ग़लति इलाज न करे, गैर शरई इलाज न करे, शरीयत जे मुताबिक़ इलाज हुजे उनजो, शरीयत जे मुताबिक़ दम हुजे उनजो, शरीयत जे मुताबिक़ दुआऊं हुजनि, शरीयत जे मुताबिक़ हुजनि त जाइज़ आहे। नाजाइज़ गैर शरई ऐं धोखेबाज़ी ऐं फ्रॉड न करे। बाक़ी जिन्नात जो जिस्म में दाख़िल थियनि, अल्लाह जे रसूल फरमायो शैतान ईअं त तव्हांजे जिस्म में हले थो जीअं हिकिड़ो रगुनि में खून हलंदो आहे।
त इन मां मालूम थियो त इंसान हा उनखे ख़तमु करण जे लाइ, उनजो इलाज करण जे लाइ शरीयत असांखे रस्तो ॾिनो आहे। क़ुरान में आहे, क़ुरान करीम जी तिलावत आहे, पाकीज़गी आहे, निमाज़ जी पाबंदी आहे, वुज़ू ज़्यादा रखणु आहे, ऐं कई उनजा इहो इलाज आहे अल्लाह खे राज़ी करणु, ज़िक्रुल्लाह, अल्लाह जो ज़िक्र करणु, तक़वा अख़्तियार करणु। इन सां इहे शयूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, इहे असरात ख़तमु थी वेंदा आहिनि। पर जॾहिं असां अल्लाह खां परे आहियूं, पोइ थी सघे थो अल्लाह साईं असांजे लाइ शैतान मुक़ररु करे छॾियो आहे, फहुव लहू करीन। अल्लाह फरमाए थो जेको मुंहिंजे ज़िक्र खां परे हूंदो आहे उनजे लाइ शैतान मुक़ररु करे छॾींदो आहे, उहो उनखे तकलीफ़ ॾींदो रहंदो आहे। उनजे लाइ छा तौबा इस्तग़फ़ार माण्हू करे। हिकिड़ो माण्हू वीचारो थकिजी पियो आहे पढ़ाइयूं करे करे, पर फ़ाइदो ॾिसण में अचे कोन थो, कॾहिं फ़ाइदो आहे कॾहिं कोन्हे। त पंहिंजो मुहासिबो करे, पाण सोचे, ॿिए ॾे न नज़र करे, कंहिं हाफ़िज़ ॾे, कंहिं मौलवी ॾे, कंहिं पढ़ाई वारे, कंहिं आमिल खे इन में क़सूरवार न सम्झे। उहो पंहिंजो मुहासिबो करे त आख़िर मूंखे फ़ाइदो छो नथो थिए। अल्लाह करीम त क़ुरान में शिफ़ा रखी आहे, अल्लाह जे रसूल जो फरमान आहे। सूरतुल बक़रा जंहिं जॻह ते तिलावत थिए थी उते शैतान 3 ॾींहं कोन थो अचे, पोइ बि असांजी साॻी हालत आहे। त उनजे लाइ असां पंहिंजो मुहासिबो कयूं, असां पंहिंजे पाण खे दुरुस्त कयूं, ऐं असां सोचूं तौबा इस्तग़फ़ार कयूं। थी सघे असांखां रब नाराज़ आहे जो असां अञा इन मुसीबत में क़ाबू थिया पिया आहियूं। उनजे लाइ इलाज आहे तौबा इस्तग़फ़ार, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरणु। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ग़ज़वा ज़ातिर रिक़ा सफ़र जारी आहे, हदीस सही मुस्लिम में, अल मग़ाज़ी लिल वाक़िदी, सीरत जे ॿियनि किताबनि में, सही मुस्लिम में भी किथे कंहिं हदीस में मुख़्तसिर वाक़ियो आहे, कंहिं हदीस में ज़्यादा वाक़ियो ज़िक्र थियल आहे। ग़ज़वा ज़ातिर रिक़ा जो सफ़र आहे, अचानक हिकिड़ो उठ अचे पियो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं, जानवर आहे, डोड़ंदो तेज़ी सां पियो अचे। ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में सहाबा ॾिसी रहिया आहिनि, अची अल्लाह जे रसूल जे साम्हूं बीठो आहे, बाक़ाइदा ईअं बुलबुलाए रहियो आहे, ईअं दाहूं करे रहियो आहे जीअं न को माण्हू फ़रियाद करे ऐं दाह ॾे कंहिंखे, ईअं अल्लाह जे रसूल जे अॻियां दाह ॾेई रहियो आहे। जेॾी महिल उठ दाह ॾेई ख़ामोश थियो न, अल्लाह जे रसूल साहबा खां पुछो, हीउ मौजूज़ो आहे अल्लाह जे रसूल जो, इहे ग़ज़वतुल आजीब इन करे चयो वियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा खां पुछो, अतदरून मा क़ाल हाज़ल जमल, पाण फरमायूं तव्हां सम्झो त हीउ उठ छा थो चवे, हिन उठ जी दाह खे तव्हां सम्झी सघियो। साहबा किराम चवण लॻा, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ई उनजो रसूल थो ॼाणे, असांखे ख़बर कान्हे का। यकीनन असां ईअं त सम्झो त दाह ॾेई रहियो आहे, को फ़रियाद करे रहियो आहे, पर हाणे तव्हां ॿुधायो त हीउ उठ छा थो चवे। अल्लाह जे रसूल फरमायो, हाज़ा जमलुन जानी यस्तईज़ुनी अला सय्यदी। अल्लाह जे रसूल फरमायो, उठ पंहिंजे मालिक जी दाह खणी आयो आहे, हिन जो मालिक वॾो हिनखे ईज़ा ॾेई रहियो आहे, ऐं उठ चई रहियो आहे, यज़ुमु अन्नहु कान यारिसु अलैहि मुंज़ु सिनीन। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी दाह पियो ॾे त हीउ मुंहिंजो मालिक जॾहिं आऊं जवानी में हुयसि उठ चवे थो, मूं में ताक़त हुई, हिन ज़मीन जा कम मूंखां वरिता, मूं हिनखे ज़मीनूं आबाद करे ॾिनियूं, मूं हिनखे पाणीअ जे लाइ नार हलाए करे ॾिना। जॾहिं आऊं उठ कमज़ोर थी, हाणे वॾी उमिरि थी वई आहे मुंहिंजी, पोड़ो उठ थी वियो आहियां, हाणे हीउ मूंखे ज़बह करणु चाहे पियो। अल्लाह जे रसूल फरमायो, हिन उठ मूंखे इहा दाह ॾिनी आहे, इनखे असां मौजूज़ो चवंदासीं, अल्लाह जे तरफ़ां
एक जानवर जे लाइ अल्लाह जा रसूल रहमतुल लिल आलमीन आहिनि। वमा अरसलनाका इल्ला रहमतुल लिल आलमीन, सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी करे आया हा। अल्लाह जे रसूल खे इंसाननि सां मुहबत पर जानवरनि ते बि रहम हूंदो हुयो। जानवरनि जा बि हक़ अल्लाह जे रसूल बयानु कया आहिनि। जानवरनि सां बि ज़ुल्म न कयो। अल्लाह जे रसूल फरमायो ही उठ दां खणी आयो आहे, पंहिंजे मालिक जे बारे में चए पियो ऐं जेॾी महिल जवान हुयसि हिन ख़ूब मूंखां कम वरिता, पर जॾहिं हाणे पोड़ो थी वियो आहियां, हलण खां मजबूर थी वियो आहियां, हाणे मूंखे ज़बह करणु चाहे पियो। अल्लाह जे रसूल फरमायो इज़हब माअहू या जाबिर, ऐं जाबिर वञ हिन जे मालिक खे वठी आ। ऐं जाबिर वञ हिन उठ जो मालिक आहे न इनखे वञी वठी आ। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाबु ॾियणु लॻो, या रसूल अल्लाह, हीउ जानवर आहे, मूंखे कहिड़ी ख़बर त हिन जो मालिक किथे आहे। ऐं त उठ सुञाणा कोन्ह ई कंहिंजो उठ आहे। इहे इलाइक़ो अहले नजद जो इलाइक़ो आहे, हीअ वादी नख़ल आहे। अल्लाह जा रसूल असां बि नवां माण्हू हिते आयल, अल्लाह जा रसूल मूंखे का ख़बर ई कान्हे हिन उठ जो मालिक आहे केरु। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु ॾिनो, सुभान अल्लाह, छा था चवनि? पाण फरमायूं या जाबिर इन्नहु सय्यदुल्लुका अलैहि, ऐं जाबिर ही उठ हाणे वञई पियो, इन उठ जे पोयां वञ, तोखे पाणे मालिक मिलाईंदो। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, आऊं वयसि, उठ बि हली रहियो आहे, हिकिड़े मजमे में उठ बीही रहियो आहे। उन मजमे में मूं पुछा कई, मूं चयो त आहे को हिन उठ जो मालिक, आहे हिन उठ जो मालिक? हिकिड़ो माण्हू चवणु लॻो, हा ही मुंहिंजो उठ आहे, कि अल्लाह जे रसूल तोखे घुरायो आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे सॾीनि पिया। उहो आयो, पाण फरमायूं तो उठ खे ज़बह करण जो इरादो कयो आहे? जी हा बिल्कुलु। छो तव्हांखे कंहिं ॿुधायो? पाण फरमायूं इन जमलका हाज़ा यस्तईज़ुनी अलैका यज़अमु अन्नका, पाण फरमायूं ही तुंहिंजो उठ आहे जंहिं मूंखे दां ॾिनी आहे जॾहिं जवान हो, ख़ूब तो इन खां कम वरिता, इन खां जे ज़रिए तूं पंहिंजूं ज़मीनूं आबाद कंदे हुए, जॾहिं अॼु पोड़ो उठ थी वियो आहे, हाणे तो ज़बह करण जो इरादो कयो आहे। कि या रसूल अल्लाह, यकीनन ॻाल्हि सची आहे ऐं वाक़ई मूं हिनखे ज़बह करण जो इरादो कयो आहे। पाण फरमायूं तूं हिनखे खपाईंदे? जी हा खपाईंदुसि, इरादो त ज़बह करण जो आहे, पर जे तव्हां वठंदो त खपाईंदुसि। पाण ख़रीद कयूं उठ। साहबा फरमाईंदा बि उठ ख़रीद करे उनखे छॾे ॾिनऊं, आज़ादु जंग में खाए पीए ताक़त वठे, आज़ादु थी वियो। कुझु ॾींहं खाइण पीअण खां पोइ बिल्कुलु ताक़त वारो उठ थी वियो। हदीस में अचे थो, सीरत जे किताबनि में, उहो उठ अल्लाह जे रसूल वटि हूंदो। पोइ जॾहिं बि मुहाजिरीन साहबा अंसार साहबा उन्हनि वटि का सवारी न हूंदी, उन्हनि जी सवारी का बीमार थी पई, को जानवर बीमार थियो या कोन्हे, त पोइ इहो उठ वठणु ईंदा, अल्लाह जा रसूल उन्हनि खे ॾींदा हाली उधारो। पोइ हू वेंदा घुमी फिरी, यानी कमकार उन उठ जो जेको हूंदो उहो वठी वरी वापसि ॾेई वेंदा हुआ। ऐं काफ़ी वक़्त ताईं ने उठ अल्लाह जे रसूल जी बि ख़िदमत कई, साहबा जी बि ख़िदमत कई। हीअ ग़ज़वा ज़ात रिक़ा जे हवाले सां ऐं अहिड़ो ई वाक़ियो, हीअ हिकु मुख़्तसिर या अलॻि आहे, पर सही मुस्लिम में बि सही वाक़ियो इहो ई उठ जो दाह ॾियणु मौजूदु आहिनि। यानी इहा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पंहिंजे अख़्तियार सां न, पर अल्लाह जे तरफ़ां मौजिज़ा। त अल्लाह जा रसूल जानवरनि ते बि रहम करण वारा हुआ, उन्हनि ते बि रहम ईंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे। उनखां सवा ॿिया बि कई वाक़ियात आहिनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सीरत मां। उहो मूं पहिरीं अर्ज़ु कयो, सॼी राति खुटी वेंदी, सिर्फ़ु हिकिड़ी राति या हिकिड़े ॾींहं जा वाक़ियात बि नथा खुटनि। त 15 ॾींहंनि जो ग़ज़वा ज़ात रिक़ा जो सफ़र आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो। मुख़्तसिरन अल मग़ाज़ी लिल वाक़िदी में
इमाम बहकी रहमहुल्लाह दलाइलुन नबुव्वह में न हदीस के ज़िक्र कयो आहे। ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में सहाबा किराम हली रहिया आहिनि, अचानक हिकिड़ी चिड़िया आहे, हिकिड़ी झिरकी आहे, हिकिड़ो पखी आहे, उन जा ख़ूबसूरत नंढड़ा बचड़ा साहबी जे हथ में अची विया आहिनि। उहे जेॾी महिल उन्हनि नंढड़नि बचड़नि खे वठणु लॻो आहे ऐं पंहिंजे हथ में क़ाबू कया अथसि, तमामु ख़ूबसूरत उहे पखी जा बचड़ा आहिनि, पर मंज़र त उनजे माउ जे ॾिसण जो मंज़र आहे। सहाबा फरमाइनि था उहा नंढड़नि बचड़नि जी मां जेका चिड़िया जेका झिरकी वॾी आहे मां आहे उन्हनि बचनि जी, उहा ईअं दाऊं कंदे कंदे उन सहाबी जे मथां फिरंदी रही आहे ऐं उनखां परे न थी रही आहे। पर हू उनखे बि रौशो लॻो आहे त ॾिसो त हिकु माउ आहे, पखी आहे, पंहिंजे बचनि खे आज़ादु करण जे लाइ, क़ैद मां छॾाइण जे लाइ केतिरे क़दुरु रोई रही आहे, केतिरे क़दुरु दाऊं करे रही आहे, केतिरे क़दुरु मिंथूं करे रही आहे, केॾी महिल मथे जे क़रीब, केॾी महिल वेझो, हता के अची उनजे झोली में किरी आहे त मुंहिंजे बचनि खे आज़ादु कर, मूंखे वटि मुंहिंजे बचनि खे छॾ। साहबा किराम फरमाइनि था असां इहो सारो मंज़र ॾिसी रहिया आहियूं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी वरितो। पाण ॾिठूं वाक़ई हिन खे त रौशो लॻो आहे, पर उन जी माउ जी छा हालत आहे। पाण फरमायूं अताजबून मिन हाज़ा ताइर अख़ज़तुम फ़रख़तुन फ़तरा नफ़्सहु रहमतल लिफ़रख़ी वल्लाहि लरब्बुकुम अरहमु बिकुम मिन हाज़ा ताइर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तव्हांखे ते ताजुब थियो आहे हिन पखी ते, पर ॾिसो इन्हनि बचड़नि जी माउ आहे जंहिं पंहिंजे पाण खे तुंहिंजे झोलीअ जे हवाले करे छॾियो आहे, पंहिंजे पाण खे छॾे ॾिनो आहे पंहिंजे बचनि खे छॾाइण जे लाइ। पर अल्लाह जे रसूल छा फरमायो, फरमायूं वल्लाहि लरब्बुकुम, मूंखे कसम आहे अल्लाह जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे त अल्लाह करीम इन माउ खां वधीक तव्हां ते रहम करण वारो आहे। माउ जो बचनि सां एतिरो रहम न आहे जेतिरो अल्लाह जो रहम तव्हां ॿाननि सां आहे। ॿाना तव्हां नथा सम्झो अल्लाह जे रहम खे, अल्लाह जी मोहब्बत खे तव्हां नथा सम्झो। केतिरी नाफ़रमानी था कयूं, केतिरियूं गुस्ताखियूं था कयूं, केतिरो अल्लाह जे फर्ज़नि खे छॾियूं पिया, पर पोइ बि अल्लाह साईं असांखे अञा आज़ादु छॾियो आहे, अञा मोहलत ॾिनी आहे मन वापसि मोटी अचनि। जीअं माउ पंहिंजे बचनि ते रहम थी करे, अल्लाह जे रसूल कसम खणी फरमायो त अल्लाह करीम इन माउ खां वधीक तव्हां ते रहम करण वारो आहे, तव्हांखे सोचणु खपे। सही मुस्लिम में हदीस इन ग़ज़वा ज़ातिर रिक़ा में सही इब्न हिब्बान जी ही रिवायत, हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन क़ज़ाए हाजत जे लाइ जंगल ॾांहुं वञण जे लाइ इरादो कयूं, उथिया त आऊं बि पाणीअ जो बंदोबस्तु करे अल्लाह जे रसूल सां गॾु हलियसि त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत कयां ऐं पाणी जी ज़रूरत पवंदी, पाणी जो लोटो बि खयनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन क़ज़ाए हाजत जे लाइ ॿाहिरि जंग में निकिता, पर मैदान ई मैदान आहे, का ओट न आहे, को वण वेझो न आहे, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एतिरो त ख़्यालु कंदा हुआ जो क़ज़ाए हाजत जे लाइ परे परे ताईं निकिरी वेंदा, कंहिंजी नज़र न पवे, एतिरो परे हलिया वेंदा। अल्लाह करीम उहो हया रखियो, उहो शर्म हया अॼु उम्मत में न आहे जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु हदीस में आहे, कुंवारी औरत में बि उहो यानी शर्म ऐं हया न आहे जेको अल्लाह जा रसूल हयादार हूंदा ऐं एतिरो ख़्यालु कंदा। अॼु ॾिसो था रस्तनि में छा हालत आहे, सरे आम माण्हू वञे पियो रस्तनि में, चाहियल माण्हू रस्तनि ते पेशाब करण लाइ वेही रहंदा, इहो ख़्यालु न कंदा रस्तो आहे, गुज़र आहे, अचणु वञणु आहे, अल्लाह जो हुकुम आहे, परदे करण जो वॾो एहतियात करिणो आहे। इहो शर्म हया क़यामत जी निशानी आहे, शर्म हया निकिरी चुको आहे।
हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन क़ज़ाए हाजत जे लाइ जंग में निकिता ऐं ख़िदमत जे लाइ पाणी खणी निकितो आहियां पर को पर्दो न हुयो को वण नज़र न आयो हलंदे हलंदे परे खां ॿ वण नज़र आया पर हिकिड़ो परे हुयो पर्दे जहिड़ो वण न हुयो छिडो वण हुयो पर ॿियो वण बि परे हुयो उहो बि छिडो हुयो अजीब मामिलो थियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वञी उन वण जी हिकिड़ी टारी खे वरितो वण जी टारी खे वठी पाण फरमायो इनक़ादी अलैया बिइज़्निल्लाह उन वण जी टारीअ मां वठी अल्लाह जा रसूल जीअं उठ जी नकील ऐं महार मां वठी मालिक हलंदो आहे उठ खे हलाईंदो आहे ईअं अल्लाह जे रसूल उन वण जी टारी मां वरितो आहे फरमायो इनक़ादी अलैया बिइज़्निल्लाह अल्लाह जे हुक्म सां मुंहिंजी इताअत करे मूंसां गॾु हल साहबी फरमाए थो ॾिसां पियो मंज़र ऐं उहो वण अल्लाह जे रसूल सां गॾु हलणु लॻो पाण उनजी टारी मां वरितऊं ही सही मुस्लिम में ही मौजूदु आहे अल्लाह जे तरफ़ां परदे करण जो अल्लाह सां इंतज़ाम करियो पियो ॾे अल्लाह जे रसूल हिते अक़ीदो सम्झायो आहे त हे दुनिया वारो मूंखे बि ताक़त कान्हे त आउं वण खे वठी हलां इते फरमायूं ऐं वण इनक़ादी अलैया बिइज़्निल्लाह 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 अल्लाह जी इजाज़त सां अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे रसूल खे अख़्तियार न आहे त पंहिंजो हुकुम हलाइनि ऐं हीअ थो चवे त बादशाह पीर हेतिरा जेके माण्हू सो ज़िंदह करे छॾिया क़ब्रिस्तान मां अफ़सोस आहे इन जाहिलियत ते अल्लाह जा रसूलनि जे चवनि आउं अल्लाह जो रसूल आहियां मुंहिंजो हुकुम त इहो आहे वण हल पर न इते बि आजिज़ी आहे अल्लाह जे अॻियां ऐं अल्लाह तोखां दुआ थो घुरां मूंखे त जंग जे लाइ को पर्दो नथो मिले पाण फरमायूं ऐं वण मुंहिंजी इताअत कर मुंहिंजी इत्तिबा कर जंहिंजो हुकुम अल्लाह साईं कयो आहे सारी मख़लूक़ात खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अलैया बिइज़्निल्लाह अल्लाह जे हुकुम सां हल साहबी फरमाए थो उहो वण हलियो अल्लाह जे रसूल हिकिड़ी जॻह ते हुनखे बिहारियो जेॾीमहिल ॿिए वण जे वेझो आया वरी ॿिए वण जी टारी मां वरितऊं उनखे बि पाण फरमायूं हली आहे इल्क़इमा अलैया बिइज़्निल्लाह उन वण खे चयूं हलिया हिन जे वेझो थी उहो वण बि हली उन जे वेझो थियो हाणे ॿ वण पाण में मिली विया पर्दो थी वियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फारिग थिया साहबी फरमाए थो जाबिर जेॾीमहिल वण मिली विया न ऐं परे ताईं हलियो वियुसि परे परे ताईं हलियो वियुसि त अल्लाह जा रसूल एतिरा शर्मीला आहिनि त आउं वेझो कीअं तव्हांजो परे वियुसि अल्लाह जा रसूल पाण ई ईंदा उते आउं परे जेॾीमहिल वञी वेही रहियसि पर आउं सोचां पियो दिलि में मूंखे ख़ुशी पई थिए त सुभान अल्लाह वण बि अल्लाह जे रसूल जी ताबेदारी पिया कनि वण बि अल्लाह जे हुकुम सां अल्लाह जे रसूल जी इताअत पिया कनि वण बि सुञाणनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त खे मक़ाम खे अज़मत खे नबूअत खे हज़रत जाबिर फरमाए थो सोचींदे सोचींदे नबी अलैहिस्सलाम पहुची विया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे फरमायो पाण फरमायूं या जाबिर हल रायत मक़ामी ऐं जाबिर जंहिं जॻह ते आउं बीठो हुयसि तो उहा जॻह ॾिठी कि हा या रसूल अल्लाह इहे वण हुआ इन जॻह ते बीठा हो या जॻह त मूं ॾिठी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हाणे तूं वञ फरमायूं जाबिर वञ फंतलिक इला शजरतैन फक़ता मिन कुल्लि वाहिदतिन मिनहुमा गुस्नन फ़अक़बिल बिहिमा हत्ता इज़ा कुन्त मक़ामी फ़अरसिल गुस्नन अन यमीनिका व गुस्नन अन यसारिका अल्लाह जे रसूल फरमायो जाबिर वञ हिकिड़ी टारी हिकिड़े वण मां पटे आ ॿी टारी ॿिए वण मां पटे आ ठीकु आहे अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे फरमान बरदारी करणी आहे वयसि ॿिन्ही उहे ई वण जेके छो जाबिर फरमाए थो उहे वण पोइ हलिया विया जंहिंमहिल अल्लाह जा रसूल फारिग थिया न ऐं उन वणनि खे पाण फरमायूं
त अल्लाह जे हुकुम सां हाणे पंहिंजी पंहिंजी जॻह ते हलिया वञो त उहे वण हलिया विया। पर उन्हनि ॿिन्ही वणनि मां हिकिड़ी हिकिड़ी टारी पटे आयुसि। मुंहिंजो या रसूल अल्लाह, हीअ टारी त मूं आंदी आहे, पर आख़िर छाजे लाइ? पाण फरमायूं इन्नी मररतु बिक़ब्रैनि युअज़्ज़िबानि फ़अहबब्तु बिशफ़ाअती अन युरक़उ ज़ाका अन्हुमा मा दामल गुस्नानि रतबैन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं जाबिर जेॾी महिल हुई हितां खां गुज़र पे त ॿ क़बरूं मूंखे नज़र आयूं जिन ॿिनि क़बरनि वारनि खे अज़ाब थी रहियो हुयो। मूं अल्लाह खां दुआ घुरी आहे, मूं सिफ़ारिश हिननि जे बारे में कई आहे। इन करे मूंखे इनशा अल्लाह उमेदु आहे त इहे सावा पन सायूं टारियूं आऊं रखां थो हिननि क़बरनि ते। अल्लाह साईं तख़फ़ीफ़ कंदो, हिननि जे अज़ाब में हल्काई कंदो। इन करे आऊं रखां पियो हिन जॻह ते। इहो मौजज़ो आहे अल्लाह जे रसूल जो। इते हिकिड़े मसइले खे बि असां सम्झूं। इहा हदीस असां ॿुधी पोइ क़ब्रिस्तान में वेंदा आहियूं न, वठ वठा हूंदी आहे, वणनि जा पन पटे पिया क़बरुनि ते उछलाईंदा आहियूं। इहो ई कोन सोचींदा आहियूं कंहिंजी क़बर आहे, मुस्लमान जी आहे, काफ़र जी आहे, पंहिंजे ई आहे, पराई आहे, कंहिंजो पंहिंजो को रिश्तेदार आहे, परायो आहे, केरु आहे, बसि चवंदा रब पन पटे था क़बर ते सावा रखूं, अज़ाब में घटि ताई थींदी। इहो असांखे इजाज़त कान्हे का। इन हदीस में तव्हां तशरीह पढ़ो, मुहदिसीन जा कौल पढ़ो, हदीस पंहिंजी जॻह ते सही आहे त सावा पन अल्लाह जे रसूल रखिया, पर इहो अमल सिर्फ़ु अल्लाह जे रसूल जे लाइ हुयो। कंहिं बि सहाबी पोइ इहो अमल न कयो आहे। छाजे लाइ? जे सुन्नत हुजे हा त सहाबा इहो अमल करे ॾेखारींदा। इहो सिर्फ़ु अमल, इहो मौजज़ो हो अल्लाह जे रसूल जो। असांखे इजाज़त कान्हे का। हाणे हिन में टे ॻाल्हियूं असां सम्झूं। पहिरीं ॻाल्हि इहा त अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह जे तरफ़ां मूंखे ॾेखारियो वियो आहे को माण्हू जंहिंखे ख़बर पए त क़बर में अज़ाब पियो थिए। कान्हे ख़बर त पोइ छाजा पन पिया उछलाइजनि, कहिड़ी ख़बर अज़ाब आहे कोन्हे। इहो सिर्फ़ु अल्लाह जे रसूल खे वही कई वई, अल्लाह जे रसूल खे मंज़र ॾेखारियो वियो, जंहिंजे करे इहो सिर्फ़ु ख़ासि अमल अल्लाह जे रसूल जे लाइ। नंबर ॿ, ॿियो पाण फरमायो मूं सिफ़ारिश कई आहे हिननि जी। सिफ़ारिश जो हक़ त अल्लाह साईं ॾिनो प्यारे पैगम्बर खे। उम्मत जी सिफ़ारिश जो बि हक़ आहे। क़यामत जे ॾींहुं मुवाहिदनि जे लाइ, जेके जेके शिरक न कंदा उन्हनि जी सिफ़ारिश बि कंदा। आहे असां मज़ा कंहिंखे हक़ जो? असां हिन वक़्तु तव्हां आम माण्हू, मौलवी, आलिम, नेक बुज़ुर्ग त ठहियो, पर जेको निमाज़ खां ई वाक़िफ़ कोन हूंदो, कलमे खां वाक़िफ़ कोन हूंदो, मस्जिद जो दरवाज़ो कॾहिं कोन ॾिठई, रमज़ान मुबारक जे रोज़नि खां उनखे का ख़बर कान्हे, उहो बि वठ वठां वणनि जा पन पटे पियो हाणे क़बर ते छॾे त हाणे इन जे करे अज़ाब पियो हिन खां हटे। माना एतिरो ई पहुतल आहे जो इहो पन छॾिया अथसि, हाणे अज़ाब हटी वियो इन क़बर वारे जे मथां। अल्लाह जे रसूल खे सिफ़ारिश जो हक़ हो त ॿियो नंबर, इहो सिर्फ़ु अल्लाह जे रसूल जो अमल हो, जंहिंजी सिफ़ारिश सां क़बर वारनि जे लाइ अज़ाब हटियो पिए। नंबर ॿ, त ही क़बरूं कंहिंजूं हुयूं? या त असांखे बि ख़बर कान हूंदी आहे कंहिंजूं क़बरूं, पर अल्लाह जे रसूल खे वही कई वई त ही ईमान वारा शख़्स आहिनि, मुस्लमान आहिनि, ईमान वारा, पर ही ॿ ग़लतियूं हुयूं हिननि जूं, ॿ गुनाह हुआ जंहिंजे करे क़बर जो अज़ाब पियो थिए। हिकिड़ो पेशाब जे छंडनि खां ख़्यालु कोन कंदो, उनजो घणो फ़िक्रु कोन कंदो, उन खां बचंदो कोन हुयो, ऐं ॿियो चुगुल खोर हो। इहे ॿ ख़ामियूं, ॿ गुनाह हुआ जंहिंजे करे न त अल्लाह जे रसूल कॾहिं मुशरिक जे लाइ सिफ़ारिश न कई आहे। असांखे त इहा ख़बर कान्हे क़बर में, हिकिड़ो त इहा बि ख़बर नाहे क़बर में अज़ाब थिएसि पियो या अल्लाह जे बाने जे लाइ जन्नत जो को टुकड़ो आहे। छो त क़बर या त जहन्नम जे खॾनि मां खॾो कंहिंजे लाइ बणिजी वेंदी आहे, या त जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणिजी वेंदी आहे। असांखे त इहा बि ख़बर नाहे त जहन्नम आहे या जन्नत आहे, पोइ असां छो पिया पन रखूं? पहिरीं ॼाण त हुजे न हिन में अज़ाब पियो थिए या न। ॿी ॻाल्हि त क़बर में हिन मज़ो गुनाह कहिड़ो आहे? त इहो हिकु ख़ासि अमल हो अल्लाह जे रसूल जो। हालांकि इहे अक्सर मौलवी बि कनि था, थी सघे असां बि इहे पन रखिया हुजनि क़बरुनि ते,
जॾहिं ख़बर कान हुई, पर जॾहिं मालूमात मिली वई, तहक़ीक़ थी वई, असां त सिर्फ़ु हदीस ॾिसी त यकीनन अल्लाह जे रसूल फरमायो त क़बर वारे जे अज़ाब खां तख़फ़ीफ़ पेश थिए, त असां सोचींदा हुआसीं त हर कंहिंजे क़बर ते पन रखूं त अज़ाब घटि थी वेंदो, पर न, इहो अल्लाह जे रसूल जे लाइ ख़ासि अमल हुयो। त हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, या रसूल अल्लाह, हूं टारियूं त खणी आयो आहियां, पर तव्हां छाजे लाइ घुरायूं आहिनि? पाण फरमायूं ही 2 क़बरूं आहिनि जिन जे अज़ाब जे लाइ अज़ाब थी रहियो आहे जिन जे मथां, ऐं मूंखे अल्लाह में उमेद आहे, मूं दुआ घुरी आहे, मूं सिफारिश कई आहे अल्लाह जे अॻियां, यानी दुआ आहे, सिफारिश जो मतिलबु मूं दुआ घुरी आहे अल्लाह सां, इन जे करे इन जे अज़ाब जी तख़फ़ीफ़ कंदो। ग़ज़वा ज़ातिर रिका, अञा एतिरा त वाक़ियात आहिनि जो खुटण जा आहिनि ई कोन। जेकॾहिं इनशाअल्लाह वरी बि हिन तव्हांजे कंहिं इलाइक़े में जल्दी को प्रोग्राम थियो त जेकॾहिं तव्हां चाहींदव त इन ग़ज़वा ज़ातिर रिका खे आउं अॻिते बि इनशाअल्लाह हलाए सघां थो, छो त हिन में ग़ज़वा ज़ातिर रिका सिर्फ़ु इहा ग़ज़वा जो नालो न आहे, ग़ज़वा इहा ई ग़ज़वा आजीब जे नाले सां बि मशहूरु आहे, सलातुल ख़ौफ़ जे नाले सां मशहूरु आहे, ग़ज़वा मुहारिब जे नाले सां बि मशहूरु आहे। कई इन जा नाला आहिनि, ऐं इहे नाला छो थिया? ग़ज़वा, इहा ग़ज़वा इन करे मशहूरु नाले में आहे ज़ातिर रिका। सहाबा किराम, सही बुख़ारी में हदीस आहे त इन सफ़र में अल्लाह जे रसूल जा सहाबा जिन जा पेर ज़ख़्मी थी पिया हुआ, पेरनि में ज़ख़्म थी पिया हलंदे हलंदे, पोइ कपिड़नि जूं पटियूं पे ॿधूं पेरनि खे, पटियुनि ॿधण वारा। ग़ज़वा ज़ातिर रिका इन नाले सां मशहूरु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान व सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। एतिरो बयान करण जी का तौफ़ीक़ ई न हुई, पर अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾिनी। हालांकि इरादो त सिर्फ़ु अधु कलाक बयान करण जो हो, पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे जो तव्हांजी दिलजोई सां वेहनि को हिकु माण्हू बि न उथियो आहे, इन करे ही थोरो टाइम ज़्यादा लॻी वियो। इनशाअल्लाह आईंदह जेकॾहिं ईअं ई वेहंदव त अॻिते टाइम जेतिरो चवंदो इनशाअल्लाह टाइम ॾेई सघूं था। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह सुब्हानहू व तआला असांजो हिते अचणु क़बूल फ़रमाए, हिन दावत खे क़बूल फ़रमाए। क़ुरान व सुन्नत जो जेको असां पैगाम ॿुधो आहे, मूंखे तव्हांखे अल्लाह सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जिन साथियुनि प्रोग्राम रखियो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे जज़ाए ख़ैर ॾे। अल्लाह साईं उन्हनि जे माल में औलाद में बरकत अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जूं मुश्किलातूं तकलीफ़ूं दूर फ़रमाए।